अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾा हुआ संझा सैयद। नज़र ॾींदासीं हेडलाइंस ते। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि जवाबदारनि जूं हाज़िरी खां छूट वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर। एहतसाब अदालत में वाटर सप्लाई स्कीम ऐं जाली बैंक अकाउंट्स रेफरेंस जी ॿुधणी। ठटो वाटर सप्लाई स्कीम जी ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी। एहतसाब अदालत जे जज चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी हिदायत ते घणी देर न कबी। वज़ीर आज़म इमरान खान हिकु ॾींहं जे दौरे ते अॼु बलोचिस्तान पहुचंदो। वज़ीर आज़म खे सिक्योरिटी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वॾो वज़ीर ज़ियाम कमाल वज़ीर आज़म जी आजियां कंदो। नून लीग अॼु सवात में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे खे अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, एहसन इक़बाल, मरियम औरंगज़ेब ऐं ॿिया अॻवान खे कुर्सियूं लॻायूं वयूं। सिक्योरिटी खे हाई अलर्ट कयो वियो। मुल्क में कोरोना वायरस जे केसनि में मुसलसिल तेज़ी अचण लॻी। वायरस विघे वधीक 37 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2304 केस ज़ाहिर। वबा सचलनि जो अंग 3,52,000 में 1,52,000 ऐं केपीके में केस रिपोर्ट। पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस वक़ार अहमद सेठ कोरोना वायरस विघे फौत थी वियो। वज़ीर आज़म इमरान खान, बिलावल भुट्टो ज़रदारी, चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पारां जस्टिस वक़ार सेठ जे लाॾाणे ते दुख जो इज़हार। जस्टिस वक़ार अहमद सेठ जे लाॾाणे ते अदालती कार्रवाइयूं मुअत्तल। भारतीय फौजी एलओसी ते बिना जवाब फायरिंग, एक शहरी शहीद, औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। आईसीआर मूजिब भारतीय फौज चक्री सेक्टर ते शहरी आबादी खे निशानो बणायो। भारतीय फोर्स गरन हथियारनि जो इस्तेमाल कयो। पाक फौज जी भरपूर कार्रवाई सबबि भारतीय बंदूकूं ख़ामोश। पाक फौज सां ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। उहे ॻाल्हियूं गुज़गो में न पर अवाम आॾो कयूं वेंदियूं। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो बरतानवी ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। मरियम नवाज़ जो चवणु आहे त पाक फौज सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। उन लाइ शर्त इहो आहे त पीटीआई जी हुकूमत खे घर भेड़ो कयो वञे। पाक फौज सां पीडीएम जे प्लेटफॉर्म तां ॻाल्हियुनि ते गौर करे सघिजे थो। एस्टेब्लिशमेंट असांजे वेझनि साथियुनि लाइ राब्ता कया आहिनि। मूंसां सिधी रीत कंहिंजो बि राब्तो नाहे थियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम जारी। चूंड जलसे के खिताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी न वठंदसि, साज़िशनि खे नाकाम बणायो वेंदो। ऐं तशद्दुद जो निशानो बणायल औरत ऐं संदसि मासूम न्याणी वारे केस में घुर्बल वधीक व जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। कश्मीर पुलिस ज़्यादती केस में अगवा ऐं दहशतगर्दी जा कलम बि शामिल करे छॾिया। मुख्य जवाबदार रफ़ीक मलिक ॾोहो जो मुनीगिरी सां जिनसी ज़्यादती कई। मुतासिर ॿाड़ी जो लाड़काणे जी चाणगा अस्पताल में इलाज हलंदड़। डॉक्टरनि जो चवणु आहे त ॿाड़ी जी सिहत में सुधारो अची रहियो आहे। 4 खां 5 ॾींहंनि ताईं डॉक्टर जी निगरानी हेठि हूंदी।
फेज़ वमन जियो में जिया बिरादरी जी ॿिनि दुनियनि में जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो, ॻोठ में डप पखिड़िजी वियो। ऐं खैरपुर में फैज़ाबाद कॉलोनी मां ॿिनि औरत